नसीर केनाल जे पुछड़ी आपाशी सब डिवीज़न खैरपुर गंबोह जे 17 शाखुनि में पाणी जी अतरादू खोट ख़िलाफ़ सिंध आबादगार तंज़ीम जे सत्ते आबादगारनि ऐं हारियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि बदीन मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे धरणो हणी छॾियो। ट्रैफ़िक मुअत्तल आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ चिटी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सिंध आबादगार तंज़ीम जे अॻवान तारिक महमूद आराई, लुत्फ़ अली मलकाणी, हाजी अली बख्श मलकाणी, अनवर राजपूत, शफ़ी मलकाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नसीर केनाल जे पुछड़ी आपाशी सब डिवीज़न खैरपुर गंबोह जे करप्ट ऐं राशी आपाशी अमलदारनि पाणी जी अतरादू खोट ॼाणाए 17 शाखुनि जो पाणी चांग रेगुलेटर वटि पाणी बंदि करे असांजी ज़राअत खे तबाह करे मुआशी कंगाल करे छॾियो आहे। उन्हनि चयो त मुंड में बरसातुनि सबबि वाहुनि शाखुनि खे घारा पइजी रहिया आहिनि, पर असांजी शाखुनि में वारी उॾामी रही आहे। हिन वक़्तु सूरतहाल इहा आहे त इलाइक़े वासी पीअण जे पाणी ढुक लाइ बि परेशान आहिनि। मलकाणी, शरीफ़, पंगरियो, खैरपुर समेत ॿियनि इलाइक़नि में फुटी जा वापारी कप टुकी धड़ी ते ख़रीद करे आबादकारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे कंगाल करे रहिया आहिनि। जॾहिं त डीसी बदीन जे हुकुम ते बि हिते जे वापारियुनि थॾे छॾियो आहे, जंहिं करे आबादकार तबिको परेशानी में विकोड़ियल आहे। हुननि आपाशी खाते जे आला इख़्तियारनि समेत समूरनि वस वारनि खां मुतालबो कयो त पाणी जी अतरादू खोट ख़तमु करे फुटी जी सरकारी अघ ते अमल दरामद कराए आबादकारनि खे मुआशी क़त्लेआम खां बचायो वञे।